रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम व इज़ल मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत। हर किस्म जी हमद सना कायनात के खालिक दिलन मालिक अर्रहमान अल मन्नान अल हलीम अल करीम अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जला। दुरूद सलाम मौजे वाले प्यारे पैगंबर साकी कौसर इमाम आज़म कायद आज़म रहबर आज़म मुर्शिद आज़म मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते मुख्तसर हमद सलात का बाद अलियो को असाने मौजू है न्याणी जी अज़मत छा है उन जा हुकूक केड़ा केड़ा आहिनि उन हुकूकन में असां केतरा सच्चा आहियूं या ना आहियूं। मुसलमान इन हवाले से गुफ्तगू कंदासीं। अल्लाह ताला इन मुआशरे जी इस्लाह फरमाए। सही बुखारी के लफ्ज़न में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े शख्स जो तस्करो कन था, सहाबा किराम उनकी सीरत के बयान कन था। वॾो अजीब शख्स हो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अञा जिब्रील अलैहिस्सलाम न आयो। प्यारे पैगंबर अञा कलिमा ला इलाहा इल्लल्लाह जी तबलीग जो इफ्तिताह कोन कयो। इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक ये आयत नाज़िल कोन थियो। ज़ैद जो नालो आ। सही बुखारी जा लफ्ज़ इन पाने घरां निकरे तो तहकीक करे तो सही दीन किथे मिलंदो। यहूदियन वटि वियो, उहे चवण लगा त ज़ैद असांजे दीन ते हलंदे त तोखे अल्लाह जे गज़ब मां कुछ हिस्सो मिलंदो। ज़ैद चए थो मां रब जे गज़ब खां तो बचण चाहियां थो। वरी ईसाइन वटि पहुतो, जवाब आयो त ज़ैद ईसाइयत ते हलंदे त अल्लाह जी लानत मां को हिस्सो तोखे मिलंदो। हू चए तो मूं जहिड़ो कमज़ोर माण्हू रब जी लानत के किथां बर्दाश्त कर। मां इन्हें खां तो बचण चाहियां तो का ॿी ॻाल्हि करियो। जवाब मिलियो त ज़ैद हिन पूरी दुनिया ते हिकिड़ो दीन आहे। वो दीन आहे दीन इब्राहिम अलैहिस्सलाम। पर हाणे उन में निमाज कीअं पढ़बी, उन निमाज जो नालो निशान ही कोने। उन में रोज़ो कीअं रखिजे, उन रोज़े जो को तज़किरो ही कोने। इब्राहिम अलैहिस्सलाम कहिड़े आसमानी किताब मुताबिक तबलीग कई। आसमानी किताब सब तब्दील थी चुका है, पर हिन अल्लाह जे बाने जी सच्चाई के ॾिसो। यहूद छॾे तो, नसारा छॾे तो, मक्के जा काफिर छॾे तो, 360 बुतन के छॾे तो, अकेलाई में वञी पंहिंजा ॿई हथ आसमान ना बुलंद करे। बुलंद करण का बाद चए तो अल्लाहु मशहद, अल्लाह तू गवाह रह जा हिन समूरे मक्के दे माण्हुनि में मां दीन इब्राहिम ते आहियां। खबर कोने नमाज कीअं पढ़बी आहे, खबर कोने उन में रोज़ा ज़कात हज जो तरीक़ो छा आहे।
पर इकड़े खुलूस के ॾिसो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम का मुंहिंजे पुट पुछो नसीबन जी ॻाल्हि आहे मुझे पैगंबर ला इलाहा इल्लल्लाह जी तबलीग शुरू न कई वो अल्लाह जो मानो दुनिया में हलियो माना के मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो नसीब न थी सके जॾहिं सईद उन्हनि जा पुट रज़ी अल्लाह अन्हु मुसलमान थिया पुछण लगा अल्लाह जा नबी मुझो वालिद बुतन जी पूजा तो कोन कंदो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो सवाल आहे मुझो वालिद भला किथे होंदो मुसलमान इन गाल इन सवाल ते थोड़ो सोचजो जिन शख्स जिंदगी में नमाज कोन पढ़ी है जिन शख्स जिंदगी में रोजो न रखियो है अल्लाह जा नबी मुझो वालिद होंदो तो किथे होंदो मुस्तदरक हाकिम जा अल्फाज आहिनि पाण फरमाइनि था सईद यअती उम्मतन वहदहु यौमल क़ियामा सईद तुझो वालिद क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं अल्लाह जी अदालत में अल्लाह अकेले तुझे वालिद ज़ैद के एक उम्मत जेतरी इज्जत अता कंदा अकेलो मानो एडो मोहतरम अकेलो मानो एडो मुअज़्ज़ज़ अकेले मानो जे लाइ एतरे क़दुर इज्जत सईद तुझो वालिद इंदो त अकेलो उम्मत जे बराबर मुसलमानों मानो जो कुछ खूबियों होंदियूं कुछ खसलतूं होंदियूं के निशानियूं होंदियूं रब एजो इज्जतूं बख्शियो त आखिर छो बख्शियो सही बुखारी जी हिकिड़ी हदीस ने ॻाल्हि खे वाज़े करे तो ज़ैद एड़े मुआशरे वियो जे मुआशरे में न्याणी जी विलादत निभाग समझो वेंदो जे मुआशरे में न्याणी जे ॼमण खे वॾो ऐब समझो वेंदो जे मुआशरे में न्याणी जी विलादत जे लाइ अयुमसिको अलहू अम यदुस्सहु फि तुराब न्याणी जे ॼमण सां वालिद बगालियो सचेंदो या त न्याणी जी परवरिश करिया ऐं पूरे मुआशरे जा ताना बर्दाश्त करिया ज़िल्लत बर्दाश्त करिया रुसवाई बर्दाश्त करिया अम यदुस्सहु फि तुराब या उन वटि ॿियो हल इहो हूंदो त नऊज़ु बिल्लाह मासूम न्याणी के जिंदा दफनाए छॾिया एडी शर्मिंदगी ऐने शर्मिंदगी में रब ज़ुल जलाल फरमायो यतवारा मिनल कौम जे माण्हुनि खां लिकंदो त किथे को ईअं न चई वठे त हिन जे घर न्याणी पैदा थी उन मुआशरे जो फर्द ज़ैद जिने बारे में नबी कायनात फरमायो यअती उम्मतन वहदहु यौमल क़ियामा अकेलो उम्मत जे बराबर हो खबर था उन ज़ैद जो हिकड़ो अमल केड़ो हो वो जॾहिं ॾिसंदो हो न को ज़ालिम पंहिंजी न्याणी खे दफनाइण जे लाइ वञी रहियो आहे अजनबी आहे गैर आहे पराओ आहे ओपरो आहे को ताल्लुक न इन्हें के दफन न कर इन्हें मासूम न्याणी के मुंहिंजे हवाले कर इन्हें जी परवरिश मुंहिंजे ज़िम्मे आहे इन्हें जी संभाल मुंहिंजे ज़िम्मे आहे इन्हें जी हिफ़ाज़त मुंहिंजे ज़िम्मे आहे ऐं इहो ज़िम्मो थियण खां बाद जेके ताना मेणा मिलंदा उहे सभु उनखे गवारा आहे वठी वेंदो परवरिश कंदो निकाह जी ॼमार के जॾहिं उहा न्याणी पहुचंदी वरी साॻे वालिद वटि ईंदो वरी चवंदो त वालिद तूं आहे हक़ तुंहिंजो आहे निकाह जिते चाहीं करा न्याणी बि तुंहिंजी आहे पर जेकर उहो निकाह कराइण लाइ तयार न थींदो न तॾहिं चवंदो पहिरियां बि ज़िम्मो मुंहिंजो हाणे बि ज़िम्मो मुंहिंजो आहे मुसलमान हिकु न्याणी जो एहतराम एक न्याणी जे लाइ इज्जत एक न्याणी जो मकाम ज़ैद अलैहिस्सलाम के एतरी बुलंदी ताईं वठी वियो तुन वटि तौहीद हुई नंबर 2 हुकूकुल इबाद इहो मकाम उनखे इतां मिलियो त उन वटि न्याणी जे लाइ वॾो एहतराम हो मुसलमान असांजो मुआशरो किथे पहुतो आहे उनजा हालात कहिड़ा आहिनि उनजा मनाज़िर कहिड़ा आहिनि यकीनन हमारे मुंहिंजे साम्हूं आहे का ॻाल्हि लिखियल कोन्हे का पर अचो ॾिसो था त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पंहिंजी न्याणी सां रवैयो कीअं हो
खातून जन्नत फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से ताल्लुक के जो गेरो अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमान थी सही मुस्लिम जे लफ्ज़ में नबी कायनात आखिरी दिहाड़ा जिंदगी दे आखिरी अयाम होया असा उम्महातुल मोमिनीन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो घरवारियों रहमत कायनात से गड मौजूद हुयो। इन्हें मौजूदगी इन्हें महफिल में ओच तो फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा अचत जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सद कंदा उम्महातुल मोमिनीन सबनी के छडे फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा के पर वेझो विहारे जी फातिमा रज़ी अल्लाह अन्हा वेझे बैठियो रहमत कायनात पांजे चप्पन में आहिस्तगी सा चंद के अल्फाज गलाइन था गलाइन जी देर हुई अम्मा फातिमा के बाबा जी बीमारी जा दुख त पांजी जाए ते हुंदा ज़बान मां जुमलो निकतो अम्मा फातिमा जे निगाहन मां गोढ़ा किरण लगा अना रोई रहे हूं गोढ़ा किरिया थे वरी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चप मुबारक चुरंता अम्मा फातिमा जिनजा लुड़क गड़िया थे उन्हें सागे चेहरे ते तकड़ो मुस्कुराहट अची वे गोढ़ा रुकजी गया। हमारी मुझी रूहानी अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमान जो मो पूछो फातिमा ही चाहे जिंदगी गुजरिया गोड़न का एतरो जल्दी तकड़ो मुस्कुराहट मुंह को निठिया एतरो जल्दी रोवण एतरो जल्दी मुस्कुराए फातिमा मुतमा के रिठवा बियो केके को रिठवा मुखे एतरो बुदात महबूब मोहम्मद चयो छा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए जुमला असा कोन बुदा ए अल्फाज असा कोन बुदा फातिमा मां बुधण चाया थी दिल जी तड़प पाए ख्वाहिश है तमन्ना है मुखा लिकाए जो ना नबी अलैहि सलातो वसलाम के छा छयो फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमान थियो ए अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुखे पांडे बाबा पहिरियों जुमलो इहो चयो त फातिमा हाण तुंहिंजो वालिद मोहम्मद दुनिया में कोन रहो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबा जी जुदाई बाबा जो दुख बाबा जो गम आयो जुमलो ॿुधी मुझे अखियन मां गोढ़ा वही आया पर ए अम्मा आयशा रहमत कायनात जना मुझे अखियन में लुड़क ॾिठा हाणे तसल्ली ॾियणी हाणे दिलासो ॾियणो न्याणी जा गोढ़ा असांजा सिंध वासी ईअं चई बर्दाश्त कंदा तो मुझी न्याणी जो नसीब आ पर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बर्दाश्त कोन था पान फरमाइन था फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा रोण जी का गाल कोने तमा सब का पेरी फर्द आयो जेंजी मुलाकात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से बरज़ख में थियण वारी आ मुसलमानों मुझे पैगंबर जो घरवारियों उम्महातुल मोमिनीन अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सबनी जो मकाम पांजी जाए ते हुयो पर महबूब मोहम्मद आखिर में कचहरी कैसा कही फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा पांजी न्याणी सा मुसलमानों ये जज्बाती मंजर बुद्धो ऐं पांजे मुआशरे ते गौर कयो इते कई न्याणियुनि जा वालिद भी मौजूद होंदा असां का गलतियूं थियो असां का जुर्म थिया होंदा मुसलमानों खुदारा पानी जिंदगी सा पानी औलाद सा इंसाफ करियो जेकर के वालिद जुल्म कया है हक तलफी कईया किते कोताही कईया किते पुत्र के वधी के से दुनिया न्याणी के मुकाबले में त अल्लाह जे वास्ते इन महफिल में तौबा ताइब थी वे इन महफिल में पांजे रब का गुनाहन जी माफी वठी पोथड़ियो वरना क़यामत जे दिहाड़े वडा सवाल खड़ा क़यामत जे दिहाड़े ताके अल्लाह जी अदालत में जरूर सवाल थींदा तवा के जवाब देना पवंदा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणी सा मोहब्बत दिसो पाण फरमाइन था इन्ना फातिमा बिज़ात बिन्नी फातिमा रज़ी अल्लाह ताला मोहम्मद जे जिस्म जो टुकड़ो आ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म जो हिस्सो आ मन आज़ाहा फ़क़द आज़ानी याद रखो जे मुझे फातिमा के तकलीफ दिनी आ इन समझो ने मो मोहम्मद के तकलीफ दिनी आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जे उन्हें के इजायो ये समझो उन्हें मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इजायो। वमन अग़ज़बहा फ़क़द अग़ज़बनी, जे मोरी फातिमा के नाराज के वा रज़ी अल्लाह तआला अन्हा, ये समझो उन्हें मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नाराज के। मुसलमानों असां छा समझो त न्याणी जो मकाम चाहे, न्याणी जी हैसियत चाहे, न्याणी जो रुतबो केड़ो आ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम महफिल में मौजूद है। ये मंजर अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा बयान कर। सालिबो ता चौथा दुश्मनी हुई, ता चौथा नाराजगी हुई, हिते ते एक बेजा फजाइल बयान कर। अम्मा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा दी फजीलत बयान करण वारियो के रहन अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला। फरमान जो मुपानी जिंदगी में ॾिठो हलण जो अंदाज, शिकल शबाब, वज़ाकता, गालियन जो अंदाज, गुफ्तगू जो अंदाज, सबनी का वधीक जेकॾहिं कंहिंजो अंदाज महबूब मोहम्मद सां मिलंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फातिमा जो अंदाज रज़ी अल्लाह तआला। बयान कंहिंजो आहे अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो। फरमान थियो जॾहिं ईंदियूं हुन को इस्तक़बाल जो अंदाज ॾाढो अजीब। अल्लाहु अकबर, ही हदीस हिकड़ी न तव्हां समझियो। इंशाअल्लाह मूंखे पंहिंजी गुफ्तगू मौज़ू जो नतीजो इंशाअल्लाह ज़रूर मिली वेंदो। रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी खे ईंदो ॾिसंदा आहिनि। मुंहिंजे नबी जी गुफ्तगू केतिरी अज़ीम हूंदी, लफ़्ज़ केतिरा अज़ीम हूंदा, उहा महफ़िल केॾी अज़ीम हूंदी। ॾिसंदा मुंहिंजी न्याणी अची रही आहे, पाण पंहिंजी गुफ्तगू खे रोकींदा, पंहिंजी नशिस्त पंहिंजी मजलिस खां उथंदा, उथी करे अॻिते वधी इस्तक़बाल कंदा, मुलाक़ात करे अम्मा फातिमा के पेशानी ते चुमी ॾींदा, उन खां पोइ वठी ईंदा उते विहारींदा जिते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण विहंदा। सिंधवासियो छा ख़्याल आहे, घणो अदब कयो था पंहिंजी न्याणी, केतिरो एहतराम कयो था पंहिंजी न्याणी। असां त नऊज़ु बिल्लाह सुम्मा नऊज़ु बिल्लाह न्याणी खे मनहूस सम्झो आहे, निभागो सम्झो आहे, नहूसत जी अलामत सम्झी आहे। इहे त ॻाल्हियूं घटि आहिनि पर हिते ज़ुल्म जी दास्तान ऐं एतिरी वॾी दास्तान आहे जेतिरी ज़िक्र कॾहिं घटि आहे। मुसलमानो वालिद ज़ालिम बणिजी वेंदो आहे, वालिद कॾहिं दरिंदो बणिजी वेंदो आहे। कंहिं लाइ न्याणी जे हक़ में ऐं पुट खां डिॼे त किथे ख़ुदकुशी न करे छॾे, पुट खां डिॼे थो किथे कावड़जी न पए, पुट खां डिॼे थो त किथे जवाब में मूंखे दड़का न ॾे, पुट जा दड़का भी बर्दाश्त कंदो आहे। ऐं न्याणी ते जेतिरो ज़ुल्म में सितम थींदो रहे चवंदो आहे तुंहिंजो नसीब आहे। ज़ालिम कॾहिं तोते केरु ज़ुल्म करे पोइ असां तोखे अची चऊं तुंहिंजो नसीब आहे, उन ॾींहुं ॿुधाइजां त ॾुख घणो थींदो आहे। तो पंहिंजी न्याणी जे नाले ई चई छॾियो तोरे नसीब। फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां रहमत कायनात जी मोहब्बत ॾिसो, अॻिते वधनि था, इस्तक़बाल कनि था, पेशानी ते चुमी ॾियनि था, उते विहारीनि था जिते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण वेहंदा। वरी न्याणी जो अदब, न्याणी जो वालिद सां मिलण जो अंदाज छा आहे। वरी जेकॾहिं फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा वेठल हूंदियूं, रहमत कायनात साम्हूं ईंदा, पाण उथंदियूं, अॻिते वधी इस्तक़बाल कंदियूं, वठी अची उते विहारींदियूं जिते पाण वेहंदियूं। हिकु न्याणी हिकु वालिद जो पाण में ताल्लुक आहे। मुसलमानों मां खां पुछां तो तव्हां घणा पैदा कया, ॿियनि खे छॾियो, शायदि मुंहिंजा निमाज़ी भाइर मेरे मसले में गुथल हुजनि, ॿियनि खे छॾे ॾियो, शायदि अहले हक़ अहले तौहीद ॿियनि सभिनी खे बातिल सम्झण वारा माण्हू शायदि इन मसले में ग़लति हुजनि ऐं उन्हनि जी पेशानी ते बि गुंज ईंदा हूंदा त न्याणी छो पैदा थी आहे, न्याणी जी विलादत छो पैदा थी आहे। मुसलमानों माज़रत सां मूंखे उम्मीद आहे मुंहिंजो रब इन ॻाल्हि ते मुंहिंजे लाइ का ग़लती कोन लिखाईंदो। हिकु मसले सम्झाइण जे लाइ पंहिंजी ज़िंदगी जो राज़ ॿुधाइण चाहियां। एक वालिद हुजण जे नाते सां, न्याणी जे वालिद हुजण जे नाते सां मुसलमानों अज़म करियो, पुख्तो इरादो करियो तो पूरी जिंदगी में तव्हांजी न्याणी इहो महसूस न करे तो मुंहिंजे वालिद जी तवज्जा पुटनि ते वधीक मूं ते घटि आहे। न्याणी खे इहो बि महसूस न कराए, छा लाइ त पुट जे मुक़ाबले में न्याणी वधीक मासूम हूंदी आहे।
पुट के मुकाबले में न्याणी वधिक हसास होंदी आ, पुट के मुकाबले में न्याणी वधिक नरम दिल होंदी आ। उतां जा दड़का कोन थी ॿुधण चाहे, उतां जो ज़ुल्म में सितम कोन थी ॿुधण चाहे, हुनखां तव्हांजी अदम तवज्जो गवारा कोन थी थिए, हुनखां बर्दाश्त न थींदो त तव्हां उन ते ज़ुल्म कयो। पंहिंजी ज़िंदगी में अज़म ठाहियो कॾहिं न्याणी जे ज़हन में इहो ख़्यालु न अचणु खपे त मुंहिंजे वालिद जी तवज्जो मुंहिंजे भाउरनि ते वधीक मूं ते कोन्हे, पर असांजो अलमे हुयो आहे त असां न्याणी खे उहा हैसियत ॾिनी कोन्हे जंहिंजो हक़ आहे। अचो चंद हदीसूं ॿुधंदा हलो, लॻे ईअं थो त रहमत काइनात वटि पुट जे मुक़ाबले में न्याणी जो मक़ाम मथे आहे, न्याणी जी हैसियत मथे आहे। कीअं? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, मन आल जारियतैन, जेको शख्स ॿिनि न्याणियुनि जी परवरिश करे तंग थी वेंदो आहे, परेशान थी वेंदो आहे, पेशानी ते तोखे गुंज ईंदा हूंदा त न्याणी जी विलादत छो थी आहे, अॼु तोखे मुआशरे जा माण्हू तानो ॾींदा हूंदा त इन जे नसीब में रुगो न्याणो लिखियल आहे, तूं बदनसीब न, मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे तूं ख़ुशि नसीब आहे। मां मस्जिद में वेठो आहियां, मिंबर ते मौजूद आहियां, काइनात जे इमाम पुट जी विलादत ते वो ख़ुशख़बरियूं न ॾिनियूं आहिनि जेतिरियूं बिशारतूं न्याणी जे विलादत ते ॾिनियूं आहिनि। पाण फरमाइनि था, मन आल जारियतैन, जे ॿिनि न्याणियुनि जी परवरिश कई उहो जन्नत में मो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु। छा ख़्याल आहे? पुट जे लाइ हिकिड़ी हदीस ते ॾेखारियो, काड़ी हिकिड़ी बिशारत ॾेखारियो। मादर सां पुट जी विलादत जो मां मुखालिफ़ न आहियां, मां मौज़ू सम्झाइण चाहियां, मां मसलो सम्झाइण चाहियां थो। पुट मिले यकीनन वॾी नेमत आहे, इन में को शक कोन्हे, लेकिन मुंहिंजे पैगंबर जो बिशारतूं पुट खां वधीक न्याणी जे लाइ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, जेकॾहिं रब्बे ज़ुल जलाल कंहिंखे न्याणी अता करे, फलम यअदहा वलम युहिनहा वलम युसिर वलदहु अलैहा, रब्बे ज़ुल जलाल उनके तौफीक दे, उनके जिंदा दफन कोन थो करे, उन ते जुल्म कोन थो करे, उनके अदब सिखारे, उनके एहतराम सिखारे, उनके कुरान हदीस की तालीम दे दो, पुट न्याणी जे विच में अदल करे दो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, इन्हें न्याणी सां अदल इंसाफ जे करे अर्श रब ने ते जहन्नम दी बाह के हराम करे छॾियो। मुसलमानों, ये बिशारतों, ये सादतों, ये खुशखबरियों मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खे मूंखे ॾिनियूं आहिनि। तव्हां बि बिशारतूं ॾियो न, तव्हां बि बिशारतूं ॿियनि खे ॿुधायो न, तव्हां बि न्याणी जी विलादत ते ख़ुशि थियो। छा लाइ त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बिशारतूं हाणे मूंखे मिलण वारियूं, मुंहिंजे नसीब में अचण वारियूं आहिनि। अल्लाह जवानो, रब तव्हांखे न्याणियुनि ऐं पुटनि सां नवाज़े, अल्लाह तव्हांखे न्याणियुनि ऐं पुटनि सां नवाज़े। यकीनन हिकु वालिद हुजण जी नते सां दिल जी तमन्ना हूंदी आहे, तड़प हूंदी आहे, ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो रब मूंखे न्याणी बि ॾे, मुंहिंजो रब मूंखे पुट बि अता करे। यकीनन इहे वॾियूं नेमतूं आहिनि, पर इंसाफ़ करियो, अदल करियो। ये एतिरियूं वॾियूं नेमतूं आहिनि त रब जे अंबिया बि सवाल कया आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, काफ हा या ऐन स्वाद, जिक्र रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बा निदान खफिया। तन्हाई में सॾे दो, अकेलाई में सॾे दो, दुनिया जे नज़रनि खां लिकी पोइ सॾे दो, रब इन्नी वहनल अज़्बु बिद्दी, अल्लाह मुंहिंजा हॾा कमज़ोर थी विया, वश्तअल रअसु शैबा, अल्लाह मुंहिंजा वार अच्छा थी विया, वलम अकुम बिदुआइक रब्बि शकिया, अल्लाह दुनिया चए थी ज़करिया अलैहिस्सलाम खे औलाद कोन थींदो, पर मां त ना उम्मीद न आहियां, मां त मायूस न आहियां। अल्लाह मां सवाल थो करियां, मूंखे वारिस अता फरमा, अल्लाह मूंखे नेक फर्ज़ंद अता फरमा, अल्लाह मूंखे औलाद अता फरमा, यरिसुनी, मुंहिंजो वारिस, वयरिसु मिन आले याकूब, आले याकूब जो वारिस, वजअलहु रब्बि रज़िया। डॉक्टर थे न, इंजीनियर थे न, दौलतमंद थे न, दुनिया जो ताजिर ऐं वॾो वापारी बणिजी वञे न, जंहिंजो दुनिया जो मुस्तक़बिल रोशन थे न। अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो मासूमाना सवाल ला, वजअलहु रब्बि रज़िया, अल्लाह पुट अहिड़ो ॾिजां जेको तोखे राज़ी करे, तोसां मोहब्बत करे, तू उनसां मोहब्बत कर। पंहिंजे ज़मीर खां पुछी ॾिसो, छा असांजा सवाल अहिड़ा हूंदा, छा असांजो अंदाज़ अहिड़ो हूंदो आहे? रब तव्हांखे औलाद सां नवाज़े, रब तव्हांखे दुनिया आख़िरत जूं तरक़ियूं अता फरमाए, पर सवाल खे दुरुस्त करियो,
पानी दुआ जे जुमलन के सही करे छड़ियो। अंबिया भी ये सवाल किया। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम चवन था रब्बे हबली मिन सालिहीन, अल्लाह मुखे नेक सालिह औलाद अता फरमा। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहबनी अलल किबर इस्माईल व इसहाक। वरी रब जी तारीफ कंदा चवंदा अल्हम्दुलिल्लाह उन्हें रब जी तारीफ आ जे मुखे पोड़प जी जमार में इस्माईल अलैहिस्सलाम भी अता कयो, इसहाक अलैहिस्सलातु वस्सलाम भी अता कयो। सवाल करियो अल्लाह तव्हां के औलाद जी नेमत अता फरमाए, अल्लाह तव्हां के पुत्र ऐं न्याणियुनि जी नेमत अता फरमाए। पर अदल करियो, इंसाफ करियो, इंशाअल्लाह औलाद सां इंसाफ करण, न्याणी जा हुकूक अदा करण, ये नेकियूं एतिरियूं वॾियूं आहिनि जेकर रब वटि क़बूल पइजियूं त इन जे लाइ बि जहन्नम जी बाह हराम थी सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु वालिद आयो, पंहिंजो लखते जगर पुट गॾु वठी आयो। रहमत कायनात ॾिठो, चंद ॾींहंनि खां बाद वरी मुलाक़ात थी, वरी सहाबे सां गॾु पुटड़ो मौजूद न आहे। नबी कायनात पुछनि था मुंहिंजा सहाबी पहिरियां आया हो त पुट गॾु, अॼु गॾु कोन्हे। सहाबी चए थो अल्लाह जे नबी मुंहिंजो पुट वफ़ात करे चुको आहे। यकीनन हिकु वालिद जे लाइ इहो वॾो सदमो हूंदो आहे ज़िंदगी में। शायदि सभ खां वॾो सदमो इहो हुजे जे ॾिठो हूंदो, शायदि उन्हें खे महसूस थींदो हूंदो त इहो ग़म केतिरो वॾो आहे। अल्लाह अवां जे असांजे घराणे खे पंहिंजे पराउनि में रखे। सहाबी चए थो अल्लाह जे नबी मुंहिंजो पुट वफ़ात करे चुको आहे। रहमत कायनात जा लफ़्ज़ ॿुधो, दिलासो ॿुधो, तसल्ली जा अंदाज़ ॿुधो। पाण फरमाइनि था मुंहिंजा सहाबी तव्हां छा था सम्झो, हशर जो मैदान होॾे, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जी अदालत होॾे, तव्हांजी वारी अचे ऐं तव्हां जन्नत ॾांहुं वञी रहिया हुजो। तव्हां जीअं जन्नत जे दरवाज़े ते पहुचो तव्हां ॾिसंदा हूंदो तव्हांजो साॻियो मासूम पुट जेको मासूमियत जी उमिरि में दुनिया मां रुख़सत थी वियो आहे, मुंहिंजा सहाबी तव्हां ॾिसंदो तव्हां खां पहिरियां डोड़ंदो ईंदो ऐं तव्हांजे लाइ जन्नत जो दरवाज़ो खोले रहियो हो। ही सआदत आहे, ही कामयाबी आहे, ही बुलंदी आहे, ही उरूज आहे, ही मकाम आहे। जेकॾहिं औलाद मिले नेमत आहे, पुट मिले नेमत आहे, न्याणी मिले नेमत आहे, पर जे मिलण खां बाद रब वरी वापसि घुराए तर मुंहिंजे रब जा फ़ैसिला ऐं तूं सब्र करीं त इहो सब्र बि नेमत आहे। मुसलमानो अदल करणो पवंदो, इंसाफ़ करणो पवंदो। ऐं यादि रखो मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे, जेकॾहिं तव्हां पुट खे पढ़ायो, तालीम ॾियो, डिग्रियूं ॾियो, दौलत ॾियो, उन खे हुक्मरानी जे उहिदे ते फाइज़ करियो, ठीकु आहे, तव्हां उनखे दुनिया जो सुपर पावर बादशाह ठाहे छॾियो। पर अल्लाह जो कसम आहे जेकॾहिं पुट खे तव्हां जहन्नम खां न बचाए सघियो त तव्हां कुझु बि न करियो। तव्हां पुट सां सचा न आहियो, तव्हां पंहिंजी न्याणी सां सचा न आहियो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे पुट खे, तव्हां पंहिंजे लखते जिगर खे जन्नत ताईं न पहुचाए सघियो, तव्हां पंहिंजे औलाद सां ख़ैर ख़ान आहियो। सभु कुझु कयो था, सभु कुझु कयो था। क़ुरान जी तालीम जे लाइ छा था कयो? हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ाइण जे लाइ छा था कयो? मुसलमानो अदल कयो, पंहिंजे औलाद सां इंसाफ़ कयो। रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणी जे बारे में बिशारत हो। ॿी हदीस जा अल्फाज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हदीस वॾो अजीब मंज़र, वॾो अजीब मंज़र। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो हिकु बुख जी हालत में अमड़ मूं वटि अचे थी, पाण बुख जी हालत में आई आहे, ॿ न्याणियूं गॾु वठी आई आहे, ॿई बुख जी कैफ़ियत में मूं वटि आयो आहे, अमड़ बि बुखायल आहे। मुसलमानो असां त ख़ुशहाली जो दौर ॾिठो आहे, असांखे कहिड़ी ख़बर त गुरबत छा हूंदी आहे। अॼो को गरीब शायद गुज़रियल ज़माने जे मुक़ाबले में अमीर तरीन इंसान हुजे, अमड़ बि बुखायल आहे, न्याणी बि बुख जी हालत में ॿई वठी आई आहे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां सवाल करे थी त कुझु खाइण जे लाइ हुजे त मूंखे ॾिनो वञे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं, हिकिड़ी हदीस जा अल्फाज़ आहिनि त मूं वटि 3 खजूर जूं ॻणियूं हुयूं, ॿियो कुझु कोन, 3 खजूर जूं ॻणियूं हुयूं। उन अमड़ वटि पेश करियां थी, हिकिड़ी ॻड़ी हिकिड़ी न्याणी खे ॾिए थी, ॿी न्याणी खे ॾिए थी, हिकिड़ी उनजे पंहिंजे हथ में हुई त न्याणियुनि पंहिंजे सिरी खजी खाई वरिती। अमड़ ॾांहुं मुतवजे थियनि थियूं, उहा अम्मा वॾी रहम दिल अम्मा हुई। ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अमड़ खे मूं ॾिठो थे, उन पंहिंजी बुख खे बर्दाश्त कयो हो,
पंहिंजे हिस्से जी खिंजी जा उन ॿ टुकड़ा कया हा। ॿ टुकड़ा करण खां बाद हिकिड़ो हिस्सो उन हिकिड़ी न्याणी खे ॾिनो हो, ॿियो हिस्सो उन ॿी न्याणी खे ॾिनो हो। फताजब्तु मिन शानिहा, अल्लाह जो नबी उन अम्मा जी ने अदा ते मूंखे वॾो ताजुब थियो। पाण बुख जी हालत में आई हुई ऐं बुख जी हालत में मोटी वई हुई। रहमत कायनात जो मंज़र मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ए आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा, रब्बे ज़ुल जलाल के न्याणियों अता करे ऐं न्याणियुनि जो औलाद ॾे, न्याणियुनि सां अदल करे, इंसाफ़ करे, उन्हनि जा हुकूक अदा करे। हर्रम अल्लाहु अलैहि नार, इन न्याणी जी परवरिश, अदब, एहतराम, हुकूक जी अदायगी ॾे करे अर्श रब उन्हें ते जहन्नम हराम करे छॾे। मुसलमानों अहिड़ी का बि हदीस पुट चलाए कान्हे। इन न्याणी जा हुकूक अदा कयो, इन ते ज़ुल्म न थिए, इन ते सितम न थिए, इन ते ज़्यादतियूं न थियनि। इन जे निगाहुनि में मासूमियत जा जेके लुड़क ईंदा आहिनि, मुसलमानों इन्हनि जो इज़ालो तव्हांखे करिणो आहे। इन्हनि दुखनि जो इज़ालो, इन्हनि गमनि जो इज़ालो तव्हांखे करिणो आहे। पर असांजे मुआशरे में छा थी वियो, हिते बिशारतूं सभु ख़तमु थी वियूं, हिते ख़ुशख़बरी जूं ॻाल्हियूं सभु ख़तमु थी वियो। हे मुआशरो ज़ालिम बणिजी वियो ऐं वालिद कॾहिं दरिंदो बणिजी वियो, वाशी बणिजी वियो। हिते त ज़ुल्मनि जी दास्तान आहे। कहिड़ो ज़ुल्म आहे? पहिरियों ज़ुल्म इहो थींदो आहे, न्याणी थी आहे न, पीउ चेहरो ॾिसण में बर्दाश्त कोन थो थिए। मां सुञाणा थो वॾे वालिद जंहिंजा इहे जुमला हुया, चए थो न्याणी थी आहे, 2 या 3 महीना गुज़री विया आहिनि, मूं न्याणी जो चेहरो बि कोन ॾिठो। मुसलमानों ही दरिंदगी जो दौर आहे। केर थो चए तरक्की जो दौर आहे? असां दीन इस्लाम के छॾे अल्लाह जो मानो किथे पहुची चुका आहियूं। पहिरियों ज़ुल्म इहो थियो त वाले जे चेहरे ते गुंज अची विया त न्याणी पैदा छो थी। मुआशरे वारनि मेहणा ॾिना त न्याणी छो पैदा थी आहे। मुसलमानों ज़ुल्म सितम असांजे मुआशरे में केतिरा थियनि था। हाणे उहा दास्तान बि ॿुधंदा हलो, न्याणी ते ज़ुल्मनि जी दास्तान केतिरी वॾी आहे। पहिरियों ज़ुल्म इहो थियो, हू शायदि मासूम हुई, हुनखे ख़बर कोन्हे त मुंहिंजी विलादत ते मुंहिंजे पीउ खे ताना केॾा मिलिया। हुनखे ख़बर कोन्हे त मुंहिंजी विलादत ते शायदि मुंहिंजो पीउ बि नाराज़। जॾहिं हुनखे ख़बर पइजी वञे त मुंहिंजी विलादत ते मुंहिंजो बाबा केतिरो नाराज़, उन दिलि तां छा गुज़रे। मुसलमानों पहिरियां ज़ालिम असीं पाण आहियूं, पहिरियां नाइंसाफ़ी करण वारा असीं पाण आहियूं। न्याणी जी विलादत खां बाद उन खां पोइ मुसलमानों यादि रखो, न्याणी जी तालीम जो मसइलो आहे। असांजो मुआशरो इते पहुतल आहे, इते पहुतल आहे। यकीन करियो असांजे मुआशरे जूं कई न्याणियूं, सभु कुझु परे जी ॻाल्हि आहे, उनखे कलिमा ला इलाहा इल्लल्लाह सही पिण कोन थो अचे। असांजे मुआशरे जूं ॿाराड़ी जे माहौल जूं कई औरतूं मुसलमानों इन मंज़र ते पहुतल हूंदियूं त शायदि उन्हनि खे अॼोके दौर में क़िबले जी बि ख़बर न हुजे त कहिड़े पासे। मर्द केॾो बि ज़ालिम हुजे, केतिरो बि गुनाहगार हुजे, सॼी ज़िंदगी नाफ़रमानी में गुज़ारे, पर जनाज़े में त ज़रूर ईंदो आहे। चाहे कहिड़ी हालत में अचे, कहिड़ी बि कैफ़ियत में अचे, जनाज़ो त ज़रूर पढ़ंदो हूंदो। साल में केतिरो बि बेनमाज़ी हुजे, पर 2 नमाज़ूं त ज़रूर पढ़ंदो हूंदो। असांजे सिंध जे मुआशरे जो वॾो अलम इहो आहे, असांजे मुआशरे जूं कई भेनरूं, कई माइरूं, कई बुढड़ियूं, कई बुज़ुर्ग औरतूं ज़िंदगी गुज़री वई आहे। 2 नमाज़ त परे जी ॻाल्हि आहे, पर उन्हनि खे ईद नमाज़ बि नसीब कोन थी। मुसलमानों ज़ालिम असांजो मुआशरो, असां उनखे तालीम कोन ॾिनी आहे। असां उनखे फरमान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पढ़ाया आहिनि, असां उनखे कुरान जी तालीम न ॾिनी आहे। अल्लाह ताला हिन मुआशरे जी इस्लाह फरमाए, हिन न्याणी ते ॿियो ज़ुल्म इहो थियो त उनखे तालीम खां महरूम कयो वियो। ऐं ॿिए पासे तालीम जे नाले ते, जदीद तालीम जे नाले ते केॾा ज़ुल्म थिया, केॾा ज़ुल्म थिया, केॾा ज़ुल्म थिया। मस्जिद जो माहौल, बल्कि मुंहिंजो ज़मीर बि उहे ज़ुल्म ॿुधाइण गवारा नथो करे सघे त असांजी जदीद तालीम में हिकु मासूम न्याणी ते केॾा ज़ुल्म थियनि, केतिरा सितम थियनि। मुसलमानों दरिंदगी वहशत जी इंतहा बढ़जी वञे थी। कई न्याणियूं ख़ुदकुशी ते मजबूर थी वञनि थियूं। मसाइल असांजो मुआशरो आहे, असांजो ज़ालिम नौजवान आहे, असांजो ज़ालिम मुआशरो आहे। उन्हनि जी मासूमियत ते केतिरा हमला थिया, इज़तूं निशाननि ते अची वियूं। मुसलमान वञे तालीम खां भलो असां पहिरियां मरी विया।
मां तालीम जो मुखालिफ ना आया, मां तिब जो मुखालिफ ना आया, मां यूनिवर्सिटी जो मुखालिफ ना आया, पर याद रखो जिते न्याणी ते एतिरो ज़ुल्म ऐं सितम थींदो हुजे असां ज़रूर उनजा मुखालिफ, असां ज़रूर उनजा मुखालिफ आहियूं। एहतजाज थियनि था पंहिंजे हुकूक जे लाइ, शहर बंदि थियनि था पंहिंजे हुकूक जे लाइ, ऐलानिया ऐलान भी थियनि था पंहिंजे हुकूक जे लाइ। मुसलमान और न्याणियुनि ते केतिरा ज़ुल्म थियनि, केतिरा ज़ुल्म थियनि था, उनखे यकीनन तहफ़ुज़ ॾिनो वञे, उनखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं तहफ़ुज़ ॾियण बि खपे। मुसलमान उन खां बाद मुंहिंजी पूरी सिंध उन में शामिल आहे, पूरी सिंध उन में शामिल आहे। शायदि के ॿिए मुआशरे में थींदो हुजे, मां सियासतदान न आहियां, मां क़ुरान ऐं हदीस हिकिड़ो नंढो तालिब इल्म आहियां, पर मसलो सम्झाइण चाहियां थो। मुसलमानो दुश्मनी थी, इख़्तिलाफ़ था, नाराज़गियूं थियूं, दुश्मननि में अॻिते हलियासीं, फ़ैसिले ते ॻाल्हि पहुती, जंहिं धुरी ते चटी पई हुई त असांजे अॻुवाननि बि फ़ैसिला कया, हुक्मराननि बि फ़ैसिला कया, सियासतदाननि बि फ़ैसिला कया, असांजे वॾेरनि रईसनि बि फ़ैसिला कया। अल्लाह उनखे हिदायत अता फरमाए। मुसलमानों उन्हनि फ़ैसिला इहे कया त हाणे संग चटी में न्याणी दुश्मन क़ौम खे ॾेई छॾियो। मां तोखां पुछां थो, संग चटी में ज़ालिम वालिद जेकॾहिं तोखे ॾिनो वञे, चटी में जेकॾहिं तोखे दुश्मन जे हवाले कयो वञे, उन ते हाणे ॿुधाइजां त कैफ़ियत छा हूंदी, दुश्मन वटि रहण जी कैफ़ियत छा हूंदी आहे। छा न्याणी जी क़ीमत एतिरी मामूली थी वई त वालिद हथ मां वठी दुश्मन जे हवाले करे छॾे। मुसलमानो यादि रखियो, हाणे दुश्मन वटि जेका न्याणी वई आहे उन ते जेतिरा ज़ुल्म ऐं सितम थींदा, उन ज़ुल्म में सभ खां पहिरियां वालिद ज़ालिम आहे, पोइ ॾी पूरी क़ौम ज़ालिम आहे। ऐं यादि रखो फ़ैसिले करण वारो शख़्स बि इन ज़ुल्म में शामिल आहे। उन न्याणी ते केतिरा ज़ुल्म ऐं सितम थींदा हूंदा। मुसलमानों असां सभु गॾिजी फ़ैसिलो करियूं था तेरे न्याणी खे दुश्मन जे हवाले करे छॾियो। मुसलमानों यकीनन असांखे सुॼाग थियणो पवंदो। मैंने हासिल कौम है, कौम जी हैसियत सां असांखे सुॼाग थियणो पवंदो, इहे हुकूक असांखे अदा करणा पवंदा। इस्लाम सिर्फ़ निमाज़ जो नालो न आहे, निमाज़ जो हिस्सो आहे, निमाज़ जो फर्ज़ आहे, निमाज़ जो रुकन आहे। इस्लाम सिर्फ़ ज़कात ऐं हज जो नालो न आहे। माज़रत सां हाजी साहब आए, मां पुछां तो इन हुकूक घणा अदा कया, इन केतिरा हुकूक अदा कया, हे मुआशरे ॾे अखलाकी अख़्तार जो केतिरो पाबंद आहे। हज करियो बेशक करियो, लेकिन इस्लामी हुकूक के कदम बि पामाल न कयो। पाने मुआशरे ॾे हुकूक के अदा करियो। रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरामीन। मुसलमान उन खां बाद चौथो ज़ुल्म इहो बि थींदो आहे, चौथो ज़ुल्म इहो बि थींदो आहे, ऐं यकीनन ज़ुल्म जी इंतहा आहे। उहो ज़ुल्म इहो आहे त न्याणी खे अख खोलण खां पहिरियां क़त्ल कयो वेंदो। अरब जो मुआशरो हो न, घटि में घटि एतिरो ज़रूर हो त न्याणी खे अख खोलण जो हक़ त मिलियल हो न, न्याणी खे कुछ चंद साल वालिदैन सां ज़िंदगी गुज़ारण जो हक़ त ज़रूर मिलियल हो न। पर मुसलमान असीं अहिड़ा ज़ालिम आहियूं, जॾहिं ख़बर पई त अमड़ जे पेट में न्याणी आहे, असांजो ज़ालिम मुआशरो चए थो उनखे उते क़त्ल करे छॾियो। ॿुधाइण नथो चाहियां, पर मसले खे सम्झण जे लाइ इहा ॻाल्हि यादि रखो। हिकु ॿुढड़ी औरत परेशान थी, गमज़दा थी, इहो सवाल पुछे थी, चए थी मूंखे मुंहिंजे रब हाणे त हिदायत था कई, हाणे त मूंखे मसलो सम्झ में अची वियो आहे, पर अमड़ हूंदे पहिरियां ख़्याल हुया, गुनाहनि जी उहा ज़िंदगी हुई। अमड़ हूंदे जॾहिं मूंखे ॿुधायो वियो अव्हां जे पेट में न्याणी आहे, सवाल पुछंदे चए थी मां पंहिंजे 4 न्याणियुनि खे क़त्ल करे चुकी। मुसलमानों मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे, मुंहिंजा जुमला यादि कयो, शायदि तव्हांखे कम ईंदा। इहो वालिद बि कातिल आहे, उहा अमड़ भी कातिल आहे, इहो डॉक्टर भी कातिल आहे, पूरे असांजी हॉस्पिटल पूरो अमलो भी कातिल आहे, जेको हिकु न्याणी खे मां जे पेट जे अंदर क़त्ल करे थो। हे क़त्ल जो जुर्म ऐलानिया थिए थो, फखरिया थिए थो, ऐं केर इन जी मुखालिफत में आवाज़ उठाइण जे लाइ तयार कोन्हे। हिकु अमड़ रज़ा ख़ुशी सां कातिल बणिजी वञे थी, हिकु वालिद कातिल बणिजी वञे थो, ऐं डॉक्टर उन क़त्ल जी फीस वसूल करे थो। कातिल भी जे मुआशरे में क़त्ल की फीस वसूल कंदा वञनि, मुसलमानों ने मुआशरे जो छा थींदो? उन न्याणी जा हुकूक कॾहिं अदा कया वेंदा? अल्लाह जी अदालत हूंदी। मुंहिंजे रब जो क़ुरान ने फरमाई वइज़ल मौऊदतु सुइलत, जॾहिं न्याणी खे अल्लाह जी अदालत में आंदो वेंदो,
बेअय्य ज़म्बिन कुतिलत, उन्हें का सवाल थी तो बुधा तो के केड़े जुर्म में कत्ल कयो वियो। इनका को बदतर हूंदो ही वारे थी वारे न्याय के तरकारी दो मुसलमान इनका को केर इंसान हूंदो ही घरवारो की मुर्सी हैसियत में पाने घरवारन के घर देखो को तू गंगा आई समझे तो मावरो इज्जत वारो समझे तो वावरो मोहतबर आया अल्लाह जवंदा तूने घरवारी की इज्जत तूने इज्जत है उनकी इज्जत है अल्लाह तूने इज्जत है अल्लाह जेकर तूने घरवारी के खिलाफ में गलाएंगे खतवत गलाए तो समझे तो के गलाए जेकर तूने ज़बान किरल उड़े जेकर तूने ज़बान किरल उड़े मुसलमानों अल्लाह हमारे मोड़े माशरे के राम गए मसलो समझाना चाहा तो रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घर में हुस्न मुबारक में उम्महातुल मुमिनीन का शेख खान के मोकले हम आशा रज़ी अल्लाह ताला ताला बैठल जना वो तोहफे तौर का शय आई रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मौजूदगी में अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा के थोड़ी कावड़ छी वे अन पाण ने थाम के ढकाणन पे वो थारे टुके तो टुटी गयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा ये टुटे था आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा के घर में रखो अन जे घर में यो था आयो सही था खणी करे उनन से हवाले करे छयो को दर को गोरे का सबकी कोने का शिद्दत कोने का नाराजगी कोने का सर्ब कोने का फकरी गाल कोने पाण एक जुमलो छी गाल के समझांदा मसे कहल गंदा पाण फरमांदा गारत उम्मको नाराजगी गाल कोने तवाजी अम्मा के कावड़ छी उलमा मौजूद है इन जुमले ते थोड़ो गौर कयो गारत उम्मको पाण फरमांदा तवाजी अम्मा के कावड़ छी या अल्लाहु अकबर माना कि अम्मा आयशा के उन्हन जो मकाम याद जा रहे हो आयशा तू मोमिनन जी अम्मा रज़ी अल्लाह ताला चाचे वारत उम्मको अवानी अम्मा के कावड़ छी मतलब छा ए आयशा तू मोमिनन जी अम्मा रज़ी अल्लाह ताला अवा के ये नकरण कर रहा मसलो ये समझा मसले के लिए हल करवा मुझे माफ करो असले माशरे में ये मिसाल मौजूद है मुझसे नाराज चाहते हो पूरे पाड़े के कब्र पे ये तो फलानो नाराज हुआ घर से ये को न लगा घर में ये को न लगा तो तुझी कावड़ पूरो पाड़ो उधर हो आई तू बाहर अच्छी बुधाई तो मां एतरो बड़ो मोतबर है अन तू बयान अच्छी करे तो मुझे घर वाला जरा मुखे दिसंदा तो ना जे बता दर्शक कारी थी लिया अल्लाह से माना ये कोने माफ करियो ये कोने एक बेओ मसलो समझाया गया इस्लाम चाहतो जाए शरीयत चाहती जाए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने तको नाराज से मुस्लिम किताब तलाक बाब फिरेला पान नाराज थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरवारन के चेविया ते एकड़े महीने से मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाने हुजरत में नहीं ना मसलो क्या समझ में आयो नाराज से तू कावड़ जी पे वही घरवाली के न चो तो तू मुझे करा ले करी असा के कावड़ चाई फौरन जोसी निकर मुझे करा रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कावड़ आई तो पाण उम्महातुल मोमिनीन के चई व्या नाराजगी जो इज़हार की करे व्या तो मां हिकड़े महीने से लपाने घर कोनी दो अल्लाह जो कसम दुनिया जो सब इज्जत को जमा करियो मोहम्मद जी इज्जत के एक हिस्से जो मुकाबलो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण चाचे या तेतरा यारा मां पाने घर वाले मालूम चाहते थे जेकर तोखे कावड़ा या तो नाराज होई तो गद रहन न तो चाहे तो रन के जुदा कर चाहे तो तलाक न तो चाहे तो तू घर माने कर उनन के कड़े जरूरत कोने शरीयत ही होती है हाने सुभान ता चवंदो कि मौलवी साहब ले केड़ी गाल करे पर इस्लाम शरीयत हदीस इस्लाम जरूर निजाम बाउ समझाना चाहतो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी केड़ी अजीब जिंदगी हुई आयशा रज़ी अल्लाह ताला ना फरमाइंदो ऐं नखे पाण बयान कयो त माना के इस्लाम जो हिस्सो पाण फरमाइंदो जेकर मां के थामा पियंदी
रहमत कायनात पर घर के किया लाए पाण फरमाए तो जेकर मां के थाम पेंदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ओबर मुका वठंदा वो थाम मुका वठी उन्हें थाम ते गोड़ कंदा दिसंदा तो ने थाम की केड़ी जाए ते मुंजा चंप लगा उन्हें सागी जाए ते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाना चंप मुबारक रखी करे वाशे पींदा मुसलमानों इहो इस्लाम इहो दीन है ऐ असारे माशरो छाए के बराई जाए ते केड़ा जुल्म करता केड़ा सितम करता बल्कि असा पाण के मोतबर समझने के जिंदगी भरी चवना तू त असानी नौकरियानी तू नहीं चाहे उठाता रब्बे से जलाल फरमायो हुन्ना लिबास लको वान तुम लिबास ना होना वो तहां जो लिबास है तो उन जो लिबास है मतलब छा उतान फर्क है ता उन जो फर्क है मतलब छा उतानी इज्जत है ता उन की इज्जत है मतलब छा उतानी गैरत है ता उन की गैरत है उन की गैरत पे हमला ता तहानी गैरत पे हमला उन की इज्जत के खिलाफ के लड़ाई सदका इज्जत के खिलाफ के लड़ाई हुन्ना लिबास लको वान तुम लिबास ना होना अन बी तरफ को मसलो समझाया वेड़ा किथे ये न थे ती हदीसों बयान करे का औरत इन छे कहान नबी कायनात ही फरमान है मुसलमान हक बई तरफ है हक बई तरफ है जुल्म के पासे गवारा को जाति के पासे गवारा को नाइंसाफी इस्लाम के पासे गवारा को रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था ऐ पुलिस के हकल्ला मां समझा तो समझने थे खवातीन जलाया से बिगड़ी हदीस काफी है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था जेकर एक बात अल्लाह सा मोहब्बत कर हमारे मर्द के जेकर उनकी घरवाली तकलीफ नहीं दी इशार साबित है परेशान करने वे उनके जेकर हम परेशान करे बैठे वो इंसान नेका नमाजिया बाजे रब से मोहब्बत करने वाला वो शख्स मैदान महशर में जन्नत जो हकदार करने वाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता जेकर औरत बाजे पुरुष की तकलीफ नहीं आए और पुरुष जन्नत में मुस्तहिक हो तो उन्हें ये तकलीफ थे जन्नत जो हूरो जन्नत मां के जवाब है अल्लाह तमाम से के नरम दिल बरजी है ने तां जी तरफा जन्नत जो हूरो को जवाब दे जेकर तमाम नरम दिल बरजी है तमाम इस्लाम के समझने वाला बनी है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता जन्नत जी हो जन्नत में चल दिया ए औरत रब्बे सुने रात के समझता करे इन्हें के तकलीफ नदी कर ये तोड़ जल्द दिए जो मेहमान ना ये जल्दी ऐसा बड़ा चढ़वा मुसलमानों नरम मिजाजी का बदला सोने अखलाक का बदला के तासीर मिलने वाला है पंजो जुल्म एवं थींदो तू घरवारी जे रूप पे जड़ा विंदिया तू मजलूम बची विंदिया मुसलमानों छो जुल्म हक समझाण चाहे तो हिदायत की गाल समझाण चाहे तो राह रास्त समझाण चाहे तो रहनुमाई ॾियण चाहे तो खैर भलाई की गाल समझाण चाहे तो मुसलमान बच्चों इन गाल ते गौर करियो जेकर न्याणी निकाह जी उम्र के पूछे तो पोइ ताख़ीर न कयो न्याणी जो तुम्हारे मथा हक इंतहाई अहम तरीन हक है तो बेहतरीन रिश्ते की तलाश करो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाने के मुताबिक को इन्हें में कोई किस्म की ताख़ीर न करो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम की सीरत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम की जिंदगी सहाबा किराम की जिंदगी अबू बकर रज़ियल्लाहु तआला अन्हु की जिंदगी मुसलमानों को इन्हें हक में कोई किस्म की काम ताख़ीर न करके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाने पे गौर करने के बाद पारे माशरे दा चुंदा एक नौजवान औरत जो वाक़ियो जदा वो निकाह की उम्र के पहुंची ऐ वालिद मुझे रिश्तो न करायो रब ने फैसला पहुंचाऊंगा उनते मर्ज फालिद जो हमलो थियो जदा वो फालिद जी मरीज हुई जिंदगी का कई दिहाड़ा उन औरत जाने गम ने परेशानी ने मर्ज में गुजरिया लेकिन यार ये उछूरत करे थी ऐ पांजे वालिद के सद करे थी सद करण का बाद चेती ते मुझा वालिद अज ज़बान ते मुझा जुमला छी रहा
अर्श रब तो के जन्नत का ये महरूम करे जिया तो के निकाह का महरूम करे चलो मुसलमानों ये सुल ये सितम मसाले मुआशरे में था अदल करो इंसाफ करो पाने औलाद जा हुकूक अदा करो इन न्याणियुनि जा हुकूक अदा कयो ऐं अॻी ॻाल्हि चई वञा छहों सुलम इहो बि थींदो आहे त वालिद औलाद खे बददुआ ॾींदो आहे अमर औलाद के बददुआ ॾींदो आहे थोरो नाराज़ थिया फौरन चवण लॻा तूने मथां लानत तू त निभागो तूने ज़िंदगी अड़ी आहे अल्लाह ज़बान उनके हौसलो ॾियारो पंहिंजे औलाद जी तारीफ़ करी पंहिंजे औलाद जूं ख़ूबियूं बयान करियो पंहिंजे औलाद जा बहितरीन अमल ज़िक्र करियो पंहिंजे औलाद जी महिमाननि में वेही गिला न करियो पंहिंजे औलाद खे गुनाहनि जा ताना न ॾियो मेला न ॾियो पंहिंजे औलाद खे जेकॾहिं तरबियत करणु चाहियो था मुंहिंजा जुमिला यादि करियो वालिदैन जी हैसियत सां पंहिंजे औलाद जी महिमाननि में गिला न करियो पंहिंजे औलाद जा ॿियनि में बयान न करियो उनजे जुमिलनि खे यादि करियो जेकॾहिं औलाद जी तरबियत चाहियो था पोइ उनजी हौसला अफ़ज़ाई करियो हौसला अफ़ज़ाई करियो हौसला शिकरी न करियो असां छा था करियूं सोने के सभु असां ॾिठा असां एतिरा बकील आहियूं हिकिड़ी ग़लती थी वई और ग़लती जो तानो ॾींदासीं सो नेके जी तारीफ़ कोन कंदासीं असां इन मामले में वॾा बकील बड़ा कंजूस है अल्लाह जे वारो जिंदगी भर मेहनत कई हुई के इम्तिहान में नाकाम थियो न वालिद चलो मुझे पुट त आड़े न अल्लाह जे वादा उनकी मेहनत हुई निगाह शो जेकर नाकाम थियो को रसूल आए तू उनके हौसलो दे तू उनके हिम्मत दे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाइन के मुताबिक याद रखो कदा बददुआ कदा लानत न करो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाएगा लानुल मोमिन का कत्ल मोमिन इंसान पे लानत कर कत्ल के बराबर गुनाह अगर वालिद को लानत करे वालिदा भी लानत करे मुसलमानों छो सुलम औलाद ते न्याणियुनि ते इहो बि थींदो आहे त वालिदैन बददुआ ॾींदा बेतौर नसीहत हिकु वाक़ियो ॿुधाइणु चाहियां थो शेख इब्न जबरीन रहमहुल्लाह सऊदी अरब जा मुफ्ती आहे एक औरत आई सवाल खणी आई चेती शेख मोहतरम एक अजीब मसलो जिंदगी में थियो आहे वो परेशान कोई मसलो मुंहिंजी जिंदगी में थियो आहे मां पंहिंजे पुट ते नाराज़ थी वियसि ऐं नाराज़गी में मां इहे जुमिला चई छॾिया त अर्श जो रब तुंहिंजी ज़ुबान खे बंदि करे जे नाराज़गी में मुंहिंजी ज़ुबान ते जुमिला आया अल्लाह तुंहिंजी ज़ुबान खे बंदि करे वो अमर चेती त शेख ने सवाल लियो आहे उन्हें ॾींहं खां बाद मुंहिंजे पुट खां ॻाल्हाइण जी ताक़त खसी वई हाणे पंहिंजे मुआशरे ते गौर करियो असां पंहिंजी ज़िंदगी ते गौर करियो असां पंहिंजे लफ़्ज़नि ते गौर करियो असां पंहिंजी नाराज़गी ते गौर करियो अल्लाह ताला तव्हां खे हिदायत अता फरमाए मुसलमान पंहिंजी ज़बान जी इस्लाह करियो पंहिंजे लफ़्ज़नि जी इस्लाह करियो औलाद न्याणी जे रूप में जेकर तव्हां मौजूद है यकीनन हिकिड़ी बड़ी नेमत है इस्लाह करियो हदीस मुझे पैगंबर की जिंदगी जो हिकिड़ो अजीब मंज़र ॿुधाए करे गुफ्तगू खे ख़त्म करियां रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ॾोहिटरी उमामा रज़ी अल्लाहु ताला अन्हा के पंहिंजे कुल्हे ते खणनि था खणी मस्जिद नबवी में अचनि था कंहिंखे खणी आया न्याणी खे खणी आया पंहिंजी न्याणी खे वॾा न्याणी खे खणी आया खणी किथे आया मस्जिद नबवी में जिते सहाबा जी जमात मौजूद है फर्श वक्त थी चुको आहे रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसल्ले ते आया अल्लाहु अकबर वॾो अजीब मंज़र हो मुंहिंजे पैगंबर इमाम होले सहाबा मुक्तदी होले इन जमात की हैसियत इन जमात जो मकाम समझी सघो था इन जमात केतिरी वॾी ईमान अफरोज़ जमात होले इन मंज़र खे बि समझी सघो था पर हिन जमात जो मंज़र ॾाढो अजीब हो उमामा रज़ी अल्लाहु ताला अन्हा मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हे ते मौजूद आहे तकबीर लॻी चुकी आहे रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहु अकबर भी चवंदा क़ियाम में भी मौजूद है पर वह न्याणी अन्या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सीने से लगा क़ियाम सूरत फातिहा की तिलावत कुरान की तिलावत है न्याणी जी न्याणी
मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुले ते खणी इमामत करा रहा है। हसन रज़ियल्लाहु हुसैन रज़ियल्लाहु मोहब्बत जरूर है दौरान नमाज सत्ते की हालत में और पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जिसमें अतर ने बताओ जरूर बैठा होगा ये मकाम तो उन्हें जरूर है पर कदा खणी उन्होंने इमामत कराई हुए उनके खणी रहमत कायनात इमामत कराई हुए ये मंजर शायद हदीस में कोई मिलता मुझे नबी जी न्याणी रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करंदा इमामत करांदा रुकू ने लिया उनके बिहार का सिद्धो करता वरी उठा दे वेठल छड़े जन्ना पर वेठल पूछ रहे दे कि आम में बीठा तो बड़ी खड़ी मुसलमानों इच्छाओ माता तो पूछा तो इच्छा हो पर ज्ञानी के ये जुमला चाहिए तू जो नसीबा पर ज्ञानी के तारण वालों मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माशरे के पैगाम देगा जुल्म बर्दाश्त करो नाराजगी बर्दाश्त करो तलखी बर्दाश्त करो ज्ञानी के निगाह में लो वो बर्दाश्त करो ये सब करो इन्हें की इजाजत पर तमाम के कोने पर ज्ञानी तमाम सामो रोए न उन्हें के तमाम गवारा करो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हें की इजाजत को दुनिया दौरान किया जेकर ज्ञानी रोए थी उन्हें के खणी में दियो तो इन्हें जी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इजाजत नहीं ये ज्ञानी का हुकूक है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताके उनके समझाया है पर अल्लाह हर माशरे के हिदायत अता फरमाए यकीनन इतने बड़ा जुल्म करता सितम करता जुल्म ऐ सितम देखड़ी दास्तान होने ऐ वो ये जुल्म करता कदम भा गैरन संगति वाली भेड़ के बाद चले तो ये वाकया तमानी सिंध में मौजूद है मुसलमानों ये छोटा तो कुरान की तालीम असाने माशरे में खत्म थी गई हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीम असाने माशरे में खत्म थी गई मुसलमानों बोले गुफ्तगू रे खुलास हुआ तो न्याणी की विलादत निभाव की अलामत को रे अल्लाह की तरफ तमाम बड़ी नेमत का न्याणी की परवरिश जेकर बिन न्याणी की परवरिश थी वे तिया जन्नत की बिशारत है सआदत का जेकर रब इज़्ज़त जलाल के मालिक के न्याणी मता कई वे वो अदल करे वो इंसाफ करे माने पुत्र के हैसियत तरजीह न दे उनके मुकाबले में बल्कि इंसाफ सामने सामने जिंदगी गुजारे तेरे सिलसिला जहन्नम की बाह हराम थी रहती को असाने माशरे में कई जुल्म कई सितम ठंडा न्याणी के निभाव की अलामत समझो ने तो न्याणी के संग चट्टी में दुश्मन के हवाले के वने तो न्याणी के उमर के पेट में कत्ल के वने तो न्याणी के घरवारी बढ़ाए मुर्स कई जुल्म में सितम भी करे तो कदा नियम थे तो इन्हें अंदाज़न में जुल्म करता तो वालिदैन होंदे बंदे औलाद के बददुआओं देता मुसलमान बच्चों ये जेके माशरे का जुल्म है इन्हें तो खात्मा करो इन्हें के खिलाफ आवाज उठाओ पर माशरे की इस्लाह करो पर ज़ात की इस्लाह करो जेके अदल इंसाफ जुबाल वे वो के तकमील तक पहुंचाओ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जलाल हवा के मुखे तमाम मुसलमानों के एक आवाज से तौफीक अता फरमाए हुकूकुल्लाह भी अदा करो तो हुकूकुल इबाद भी अदा करो पुत्रन जा हुकूक भी अदा करो न्याणे जा हुकूक भी अदा करो अल्लाह ताला वाके मुखे तमाम मुसलमानों के अमल की तौफीक अता फरमाए आमीन व आखिर दवाना